साईं खे ख़बर आहे त साईं सरगर्म सिंध जो दानेश्वर आहे ऐं काफ़ी किताबनि जो लेखक आहे। माज़ी में साईं जो तालुक़ु अवामी तहरीक सां हो ऐं उहो सियासी पंहिंजी जदोजहद अॼु बि साईं जारी रखे पियो। असांजो जेको ॿियो ख़ासि पैनलिस्ट आहे उहो साईं ख़ालिक जुणेजो साहिबु आहे, जंहिंजो तालुक़ु GSM महाज सां आहे ऐं साईं क़ौमी जदोजहद में वॾो नालो आहे। टियों जेको असांजो पैनलिस्ट आहे उहो कराची मां असांजो दोस्त नासिर मंसूर आहे। नासिर मंसूर नेशनल ट्रेड यूनियन फेडरेशन सां तालुक़ु रखे थो ऐं नासिर मंसूर जो तालुक़ु लेफ्टिस्ट पॉलिटिक्स सां माज़ी में रहियो आहे। अॼु असां नासिर मंसूर खे नियारपर क्वेश्चन ते ॿुधंदासीं। वेलकम साईं। जीअं त जेके तहक़ीक़ी मक़ाला असां ॿुधासीं शहरकारी ते ऐं शहरकारी ते जेके हिकिड़ियूं टेक्निकल प्रेज़ेंटेशन्स असां ॿुधियूं जेके यूनिवर्सिटी जा प्रोफेसर्स हुआ हिननि। हाणे हीउ जेको असांजो पैनल डिस्कशन आहे उहो बेसिकली आहे पॉलिटिकल उन क्वेश्चन ते जेको अर्बनाइज़ेशन जे कॉन्टेक्स्ट में आहे, जेको असांजी सियासत मां घणे भाङे गाइबु आहे। असां इन सवाल ते अॼु ॻाल्हाईंदासीं ऐं उन सवाल खे असां ॿिनि हिसनि में डिवाइड कंदासीं साईं। ऐं उहो जेको असांजो पहिरीं जेको मां पैनलिस्ट खां क्वेश्चन्स रखंदुसि उहे हिस्ट्रिकल बैकग्राउंड में हूंदा त माज़ी में जेका सिंध जी सियासत आहे उहा कीअं रही आहे ऐं माज़ी में सिंध जूं जेके क़ौमी तहरीक जेके असांजा सियासी दौर रहिया आहिनि उन में असां वटि शहरकारी जो सुवालु कीअं रहियो आहे ऐं असांजी सियासी तंज़ीमुनि जो उन ॾांहुं रवैयो कहिड़ो रहियो आहे। उन खां पोइ असां ईंदासीं मौजूदा जेको मसइलो अर्बनाइज़ेशन जो आहे उहो असांजो ॿियो पासो हूंदो हिन पैनल जो। त पहिरीं मां साईं जामी साहिब ॾे हलंदुसि। साईं शुरूआत पंहिंजी ईअं कंदासीं त जेके क़ौमी तहरीकूं असां वटि रहियूं 60-70 वारे ॾहाके खां पोइ जेके तव्हां ॾिसो था पोइ ऐं इवन 1 यूनिट MRD 81 यूनिट जी जेका मूवमेंट हुई उन सॼी मूवमेंट में त असां हिकिड़ो बुनियादी हिन में फैक्टर ॾिसूं था त जेको शहरी सवाल आहे सिंध जे अंदरि उहो शहरी सवाल बेसिकली पार्टीशन खां पोइ जो ई आहे। छो त माइग्रेशन थिए थी तमामु घणी, ठीकु आहे, जेका माइग्रेशन लॻपलाण जेका कराची में थी, कराची में जेके आया इन्फ्लक्स थियो जेको कराची जे अंदरि ऐं इंडिया मां पार्टीशन खां पोइ जो, त उनजे रिस्पॉन्स में ई असां हिननि तहरीकुनि जो हिकिड़ो बुनियादी फैक्टर ॻणे सघूं था त इहे तहरीकूं उन लसानी जेके असांजा तज़ाद हुआ उन जे रिस्पॉन्स हो, हिकिड़ो अर्बनाइज़ेशन जा असांजो रिस्पॉन्स हो, ठीकु आहे। त उन रिस्पॉन्स में छा असां इहो अॼु चई सघूं था त असांजी जेका सियासत हुई इन एटीट्यूड खे एड्रेस न कयो, इन अप्रोच खे एड्रेस न कयो जेका उन टाइम ते शहरी तज़ाद जेको हो असांजे शहरनि में जेको उभरियो पिए पार्टीशन खां पोइ जी लॻपलाण जी सूरत में, ठीकु आहे। त असांजूं क़ौमी तहरीकूं, असांजूं तरक़ी पसंदि तहरीकूं या असांजा इहे जेके सियासी दौर आहिनि उहे इन हवाले सां किथे बीठल हुआ, या असां अॼु इहो चऊं त जेका सिंध जी जीअं सम्झो बि ईंदो आहे अक्सर त सिंध जी जेका सियासत माज़ी में रही उहा रूलर बेस्ड हुई। अॼु बि बहरहाल ईअं सम्झो ई वञे थो त जेके सिंध जूं इहे इवन जेको असां इक़्तिदारी तंज़ीमूं ऐं इक़्तिदारी सियासी पार्टियूं ऐं क़ौमी तरक़ी पसंदि सियासी पार्टियूं ॾिसूं था त रूलर बेस्ड आहिनि, इहो सम्झो वेंदो रहियो आहे। त वाकई ईअं हो या को अहिड़ो पॉलिटिकल फोर्स असां वटि हुई जेका हिन क्वेश्चन खे एड्रेस करे पियो सघे। महिरबानी मैडम, मां सभ खां अॻु बि त तव्हां दोस्तनि सभिनी खे मुबारक हुजां त तव्हां हिन तमामु हिकिड़े गैर रिवायती क़िस्म जे सुवाल ते अॼोके दौर जे तमामु हिकिड़े वॾे सुवाल ते हेॾी कामयाबु कॉन्फ्रेंस कई आहे ऐं इहा तव्हां ऐं हिकिड़ी ॿी नियापो ॾियापो वरी ॻाल्हि थो कयां त डॉक्टर आरिफ हसन साहिबु अचिणो हो, कल्ह हुन मूंसां वाइदो कयो ऐं हू बीमार ते बि अको रहियो आहे, त अॼु वरी सुबुह नियापो कई त मां नथो निकिरी सघां, जो बीमार आहियां, तबियत ठीकु न आहे। सो तव्हां सभिनी दोस्तनि खे मुबारक ॾिनियूं आहिनि ऐं माज़रत बि कई, सो उन जे पारां मां तव्हांखे उन माज़रत कयां थो। जेको तव्हांजो सुवालु आहे त हीअ जेका अर्बनाइज़ेशन जो सुवालु आहे 20वीं सदी, छो त हीउ सुवालु बुनियादी तरह तारीख़ में हिन घणनि तरफ़े ऐं घणनि पासाई अंदाज़ सां उथियो 20वीं सदी में आहे। उनजा 2-3 बुनियादी सबब आहिनि ऐं ज़ाहिर सिंध बि उन खां मुतासिर थी ऐं असांजो नुक़्ते नज़र बि उन सॼे पस मंज़र में तशकील थियो ऐं जुड़ियो। 20वीं सदी में सरमाएदारी जे गैर मामूली उभार, टेक्नोलॉजी जे तमामु वॾे उभार, कॉलोनियल दौर जी बज़ाहिर पुॼाणी ऐं नियो कॉलोनियल दौर में शामिल थियण जो दौर, जंहिंमें जीअं मसरूर सदर चयो त उहो असां सां शहर कोन खसिया विया, तमामु घणनि दुनिया जी क़ौमुनि ऐं मुल्कनि मां शहरनि जी इहा सूरत थी। माइग्रेशन 20वीं सदी जो तमामु हिकिड़ो वॾो बेसिक सुवालु हो, जंहिं
सॼे सोशल ऑर्डर खे दुनिया में तब्दील करे छॾियो। हाणे इन सॼी उमूमी फैक्टर सां गॾोगॾु सिंध सां वरी हिकिड़ो ख़ुशूसी फैक्टर बि लागू। इहे टे त थिया उमूमी फैक्टर, ग्लोबल जंहिंजो असां बि हिसो हुआसीं। ख़ुशूसी फैक्टर इहो थियो त सिंध जे तारीख़ में जेको वॾे में वॾो शहर ठही जुड़ी रास थियो, तयारु थियो, उहो कराची हो। ऐं कराची हिकिड़ो मुकमल अर्बन ऐं हिकिड़ो कॉस्मोपॉलिटन शहर हो। ऐं विरहाङे जे करे थियो छा त ज़ाहिर आहे जेका असलोकी आबादी हुई उहा लॾे वई आहे, मजबूर कई वई उन्हनि ते। नतीजे में जेको ॿाहिरि इन्फ्लक्स आयो त कराची सां, छो त अर्बनाइज़ेशन जो वॾो वॾो मर्कज़ कराची, ऐं कराची सां सिंधी माण्हुनि जो जेको रवैयो या जेको नफ़्सियाती मसइलो जो उहो इहो हो त ॼण त सेंस ऑफ लॉस हो सिंधी माण्हुनि जे अंदरि त असां खां असांजो तारीख़ जो वॾे में वॾो शहर अथसि। ऐं न रुगो इहो सेंस ऑफ लॉस पार्टीशन ॾिनो, पर हिकिड़ो एक्ज़िस्टेंशियल क्राइसिस बि ॾेई छॾियो उन सुवाल त छा सिंध विरहाइजी त कोन वेंदी। यानी सिंध जी वहदत जो सुवाल बि इन अर्बनाइज़ेशन सुवाल सां वाबस्ता हुयो त छा सिंध जी तारीख़ी जेका वहदत आहे उहा रहंदी कोन रहंदी, ऐं जे शहर हूंदा त उन में सिंधी माण्हू हूंदो कोन हूंदो। त इहे सभु इनसिक्योरिटीज़ हुयूं, एक्ज़िस्टेंशियल सुवाल हुआ जिन असांजे 50 जे ॾहाके में 60 जे ॾहाके में जेको क़ौमी नुक़्ते नज़र हो पॉलिटिकल, उनखे तशकील करण में वॾो रोल प्ले कयो। हिकिड़ा उमूमी फैक्टर हुआ, ॿिया ख़ासि फैक्टर हुआ। नतीजो इहो थियो त मां सम्झां थो त 90 जे ॾहाके ताईं, ऐं अगरि मसरूफ़ पहिरीं करे चुको ॾाढे सुठे तरह सां, त 90 जे ॾहाके ताईं जेको असांजो मजमूई नुक़्ते नज़र रहियो आहे सियासी तहरीक जो, उहो इहो रहियो त ॼण कराची खे कीअं वापसि वराइण में मुमकिन बणाइजे। उन में इहो तव्हांजी ॻाल्हि सही आहे त ॿाहिरां हुजूम वठी वञी जलसा करणु, जुलूस कढणु, नारा अहिड़ा तशकील ॾियणु, हे शहर कंहिंजा सिंधियुनि जा, हे खिटियूं कंहिंजूं सिंधियुनि जो, इहो सॼो इनसिक्योरिटी जो ऐं रीक्लेम करण जो हिकिड़ो प्रोसेस हो पॉलिटिकल जेको उन ज़माने में पंहिंजे हालतुनि मां तशकील थियो। ऐं उहो मुंहिंजे ख़्याल में ग़लति न हो, छाकाणि त उहो पंहिंजे मारूज़ी हालतुनि जी पैदावार उन ज़माने में ईअं ई करणु मुमकिन हो जेको उन ज़माने में थियो पियो। 90 जे ॾहाके खां पोइ वरी हिकिड़ी वॾी क्वालिटेटिव डेमोग्राफिक चेंज इहा अची वई आहे जो तारीख़ जे मुख़्तलिफ़ सबबनि जे करे ऐं हिन डिज़ास्टर जे करे, घणियूं शयुनि जे करे सिंधी माण्हुनि जी कराची में ऐं वॾनि शहरनि में अचण जो तमामु वॾो सिलसिलो थियो, सेटलमेंट्स थियो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणु खपे त साॻियो सुवाल पर्सपेक्टिव खां माना बदिलाए छॾे थो। यानी साॻियो सुवाल जेकॾहिं माहौलियाती ख़्याल रखिबो थो त माना ॿी बीहंदी, जेकॾहिं शहरी हक़नि जे त माना ॿी बीहंदी, जे क़ौमी ख़्याल खां त माना उनजी ॿी बीहंदी, जे तबक़ाती ख़्याल खां त माना ॿी बीहंदी। इन करे सिंध जे अंदरि जेको ही 90 खां पोइ जो अरसो आहे, इन में मूंखे लॻे थो ॾाढी तरह त सिंधी माण्हू उन सेंस ऑफ लॉस मां हिकु हद ताईं निकिरी आहे, ऐं उन हिकु हद ताईं पंहिंजी शिरकत जेका आहे उहा कराची जी ज़िंदगीअ में ऐं वॾनि शहर जी ज़िंदगीअ में उहा मुमकिन बणाई आहे। इन करे तव्हां ॾिसो त हाणे उते माण्हुनि जी अॻे जी भेट में निस्बतनि उते सकाफ़ती तहरीक हुजे, मुआशी सरगर्मी हुजे, सियासी सरगर्मी हुजे, समाजी मेलजोल हुजे, जेके बि ज़िंदगी जा रंग आहिनि उन में हाणे माज़ी जे भेट में माण्हू उन्हनि शहरनि खे हिकिड़े ताईं ऑन करणु शुरू कयो आहे। पर सॼो मसइलो इहो आहे, जेका हिन कॉन्फ्रेंस जो बुनियादी मौज़ू आहे उहो इहो आहे जंहिं ते मां ॻाल्हि करणु चाहियां थो तव्हांजे सुवाल सां। इहो त ठीकु आहे त सिंध जे ऐं सिंधी माण्हुनि जे एक्ज़िस्टेंशियल सुवाल खे हिकु हद ताईं हिन सॼे आबादी जी ट्रांसफर एड्रेस कयो आहे त माण्हुनि खे इहा इनसिक्योरिटी घटी आहे, अञा मौजूदु आहे पर घटी आहे। पर जेके ॿिया पासा आहे जंहिं ते अॼोकी कॉन्फ्रेंस में डिस्कस थियो आहे, जेको मुंहिंजे ख़्याल में असांजी मौजूदा सियासत जी एजेंडा जो अहम तरीन नुक़्तो हुअणु खपे। मिसाल मां ॾियां, घणा पासा आहिनि, टाइम कोन्हे। हिकु मिसाल, रियासत कारोबारी कंपनियुनि सां, कारपोरेट सेक्टर सां, सरमाएदार कंपनियुनि सां जुगाड़ करे तारीख़ी ज़मीनूं उन्हनि खे ॾेई पाण बि दौलत कमाए थी ऐं कंपनियुनि खे दौलत कमाइण ॾिए थी, ऐं शहर खे जीअं को माण्हू खंडु हणी छॾे ॾींदो आहे, जीअं करे पाणी खे खंडु हणिबो आहे, हे शहरनि खे खंडु हणी तव्हां छॾे ॾिनो आहे त बेलगाम बेतरतीब वधो। ऐं जेका स्टेट जी ज़िमेदारी आहे, जीअं सेशन पॉलिटिकल आहे, मां जेका थी चवां ॻाल्हि त जेका रियासत जी ज़िमेदारी आहे, ज़िमो रियासत जो आहे त उहा टाउन प्लैनिंग करे, उहा शइ गुम आहे। ज़िमो रियासत जो आहे त उहा जेतिरो आबादी शहरनि जी वधे ओतिरो जेन्युइन तरक़ियाती ढांचो उन्हनि शहरनि खे फ़राहम करे, इहो पासो ई गुम आहे।
जेतिरी आबादी वधे उन्हनि खे ओतिरो पीअण जो पाणी फराहम थियणु खपे, ड्रेनेज थियणु खपे, अमन अमान थी थियणु खपे, ओतिरा स्कूल, अस्पतालूं, हेल्थ फैसिलिटीज़, माहौलियाती वणकारी सभई फैक्टर्स आहिनि जेके अर्बनाइजेशन जे हिन जेन्युइन प्रोसेस सां अटैच आहिनि। पर थिए छा थो त हिन सॼी सूरत हाल में रियासत प्राइवेट सेक्टर के किस्म में ये सब कम मुजरमाना अंदाज से हवाले कंदी वञे थी ऐं पंहिंजो ज़िम्मे तहत खणंदी वञे थी। हाणे अॼोकी अर्बन लाइफ जेका पाकिस्तान जी आहे ऐं सिंध जी बि आहे उन में पीअण जो पाणी रियासत जो ज़िम्मो कोन्हे, जे आहे त उहो पीअण छा विञाइण क़ाबिल न आहे। अॼोके दौर में जेके बि तव्हां सिविक खणो, एम्यूनिटीज़, शहरी सहूलियतूं खणो, इहो सवाल सियासी आहे त उहा रियासत पंहिंजो हथु खणी चुकी आहे। त मां सम्झां थो, मां पंहिंजे गुज़ारींदा इन ॻाल्हि सां जवाब ॾेई सघियां त सिंध में सिंधी माण्हुनि जो शहरनि ॾांहुं ऐं शहरकारी ॾांहुं जेको नैरेटिव ऐं नज़र हो उहो 50 खां वठी 92 खां वठी 90s ताईं उहो त हिकिड़े एग्ज़िस्टेंशियल क्राइसिस जो शिकार हो, जंहिंमें सेंस ऑफ लॉस हो, सेंस ऑफ इनसिक्योरिटी हो। हाणे जॾहिं घणनि सबबनि जे करे उहो हिक ताईं एड्रेस थियो आहे ऐं सिंधी माण्हू खां निकिरी आयो आहे त हे ॿिया जेके अजगर मसइला आहिनि जेके ही सॼी महज़ आहे, सॼी तबाहकारी आहे, जंहिंमें तव्हां ॾिसंदव ॻाल्हियूं थी चुकियूं आहिनि। मां थो वचायां त उहे ज़मीनूं जिन ते शहरी आबादियूं बेलगाम पियूं डेवलप थियनि, उहे आबादियूं ते अॻु माण्हू केरु रहंदा हुआ, वॉइसलेस का ज़िक्र ई कोन्हे। उन्हनि सॼे बज़ाहिर वधण जो जेको तबाही थी आहे माहौलियाती, इहो ज़िक्र ई कोन्हे, इहो डिस्कोर्स ई कोन्हे। त मां सम्झां थो त हर दौर जा सुवाल पंहिंजा आहिनि, हर दौर जा डिस्कोर्स पंहिंजा आहिनि ऐं उन्हनि सुवालनि जी नोइट पंहिंजी आहे। पर असांजी अॼोकी सियासत बदकिस्मती जी ॻाल्हि आहे ऐं मीडिया ऐं मजबूत इंटेलिजेंशिया, असां सभई माण्हू मजमूई तौर ते अॼोके दौर जा सुवाल केतिरा ऐं कहिड़ा वधीक अहम आहिनि उन्हनि जे बारे में असांजो घणे भाङे तहर घटसामो थो अचे, जंहिंमें जेको अहम तरीन सुवाल आहे उहो जी कॉन्फ्रेंस में एड्रेस थियो आहे त हीअ जेका तबाहकारी आहे जंहिंजो नालो रखियो वियो आहे शहरकारी, इन में गुरबत जो सवाल, माहौल जो सवाल, शहरी सहूलियतुनि जो सवाल, रियासत जे ज़िम्मे जो सवाल, इहे सभई सवाल जेके आहिनि इहे एड्रेस न पिया थियनि ऐं मां सम्झां थो इन्हनि सवाल खे खणणु खपे। महिरबानी साईं, तव्हांजी इन ॻाल्हि खे अॻियां वधाईंदासीं। मुंहिंजो ख़ालिक साहब खां सुवाल साॻियो ई हूंदो, छो त असां पहिरीं हिस्ट्रिकल व्यू वठूं त असांजी कीअं सियासत में वञे। तीअं साईं सेंस ऑफ लॉस जी ॻाल्हि कई त कराची जे पस मंज़र में उहो सिंधी माण्हुनि में पहिरियों दफ़ो इहो डेवलप थियो पार्टीशन खां पोइ। अच्छा, हाणे जेके जीअं तव्हां ॻाल्हि कई त हर दौर जा पंहिंजा सुवाल, उन टाइम ते साईं जेका असांजी क़ौमी तहरीक हुई ऐं उहा क़ौमी तहरीक वॾी पॉपुलर तहरीक हुई, ठीकु आहे, असांजे मासिस में उन में त पर ॾिठो इहो वञे थो त उहा काफ़ी रूरल बेस्ड हुई। छा असां कराची जे पस मंज़र में या ॿियनि शहरनि जे पस मंज़र में उन्हनि दौरनि में उहा शिफ्ट था करे सघां थी? असांजो हिकिड़ो अंदाज़ कहिड़ो रहियो उन शहरी पॉलिटिक्स खे एडजस्ट करण, इन ते तव्हां महिरबानी साईं। क्रिटिकल स्टडीज़ फोरम ऐं ख़ासि करे मसरूर शाह जी महिरबानी ऐं सॼो मां थोरो तव्हांजे हिन सुवाल ते अचण खां पहिरीं अर्बनाइज़ेशन जे हवाले सां थोरी हुनजी बुनियादी ॻाल्हि कंदुसि। उन खां बॻ में हिकिड़ी मुंहिंजी नंढड़ी सजेशन आहे जो दोस्तनि खे मुनासिबु लॻे कि जेको पैनल लिखियलु आहे indigenous communities, Sindh and its impact on Sindh and its indigenous communities, त इहो कम्यूनिटीज़ टर्म जेको आहे इहो ख़ुदि उन सरमाएदारी जी पैदावार आहे जंहिं हीअ सॼी भींग कई आहे जंहिंजे ख़िलाफ़ असां ॻाल्हायूं था। जेकॾहिं इन जे जाइ ते इंडिजीनियस पीपल लिखियो वञे त वधीक सही थींदो। दुनिया में इंडिजीनियस पीपल जूं तहरीकूं हलनि थियूं, हिकिड़ी इहा ॻाल्हि सही। हूअं त हाणे अर्बनाइज़ेशन खे असां सभु क्रिटिसाइज़ कयूं था, मां जो गुलसन ॿुधाए पियो असां हुन ख़िलाफ़ जदोजहद कयूं था, पर जे ॾिसिजे त दुनिया जी तहज़ीबूं बि अर्बनाइज़ेशन जे ज़रिए वजूद में आहिनि। असां सिंध जे तहज़ीब जी जॾहिं ॻाल्हि कयूं था त मुंहं जे दड़े जी ॻाल्हि कयूं था, जेको दुनिया जो पहिरियों तरक़ी याफ़्ता, सभ खां वधीक तरक़ी याफ़्ता शहर। त हाणे हिकिड़ी अर्बनाइज़ेशन उहा बि थी आहे, हिकिड़ी अर्बनाइज़ेशन हाणे थिए पई।
उहा अर्बनाइज़ेशन फितरी तरीक़े सां थी पई। हीअ अर्बनाइज़ेशन फितरी तरीक़े सां थिए पई। हूअ अर्बनाइज़ेशन हेठां खां मथे थिए पई, हीअ मथां खां थिए थी। जेके दुनिया जे मथां वेठा आहिनि, दुनिया खे हुकुमरानी कनि था पिया, हीअ हुननि जे तरफ़ां अचे थी पई। हू अर्बनाइज़ेशन जेका थी पई उहा माण्हुनि जे मसइलनि खे हल करण लाइ थिए पई। त भई शहर में वञिबो त उते तालीम वधीक मिलंदी, माण्हुनि खे रोज़गार वधीक मिलंदो, सिहत वधीक मिलंदी, सोशलाइज़ेशन वधीक थींदी। हीअ अर्बनाइज़ेशन माण्हुनि जे लाइ मसइला पैदा करे थी, माण्हुनि खे बेरोज़गार करे थी। मसइला मुख़्तलिफ़ जेके अॻ में दोस्त ॻाल्हाए विया आहिनि, हेल्थ जा, एनवायरनमेंट जा, एजुकेशन जा, उहे मसइला पैदा करे थी। हाणे इहा हिकिड़नि फ़ैसिलनि तहत आर्टिफिशियल तरीक़े सां, ऐं उहो जीअं दोस्त ज़िक्र कयो 20वीं सदीअ में जेको सरमाएदारी वधी आहे, सरमाएदारीअ जी यलगार जेका आहे 20वीं सदीअ में इहा वधी आहे, पर 90 खां पोइ उहा तमामु घणो तेज़ थी आहे। ऐं उन में मां ज़रूरु इहा निशानदेही कंदुसि त 90 खां पोइ इहा वधीक जेको तेज़ीअ सां वधी आहे, उनजो हिकिड़ो कारण इहो आहे त सरमाएदारीअ खे मुहालो अटकाईंदड़ कुवत जेका सोवियत यूनियन जी, उहा ख़तमु थी वई आहे। सरमाएदारीअ खे खुली छूट मिली वई। हाणे दुनिया जी भेल कयो, जीअं वणे तीअं कयो। हाणे अचूं था सिंध ते, त इन जो असर सॼी दुनिया ते पए थो, सिंध ते पवे थो। ऐं इहा जेका आर्टिफिशियल मथां अचे थी पई, ऐं हाणे जीअं दोस्तनि ॾियनि बि ॻाल्हायो, टाइम बि थोरो आहे, ॻाल्हि तव्हां वरी पर्टिकुलर ते बि अचिणो आहे, त सरमाएदारी ख़ुदि मरहला तय करे, पहिरीं ट्रेड कैपिटलिज़म हो, इंडस्ट्रियल कैपिटल, हाणे फाइनेंशियल कैपिटल। फाइनेंशियल कैपिटलिज़म जो वरी वॾो हिसो रियल एस्टेट आहे। रियल एस्टेट आहे। रियल एस्टेट माना यार जेको ॿाहिरां जेके ॻाल्हियूं हिते थी चुकियूं आहिनि, मां उन्हनि खे वरजाया नथो। त हाणे उहा जेका आलमगीर सरमाएदाराना यलगार आहे, हुनजो बि निशानो सिंध थिए थी पई। पर इते जीअं जामी साहब बि चयो त रियासत जी जोड़जक जो सुवाल बि अचे थो। त हीअ रियासत जेका आहे उहा सिंध जी दोस्त रियासत न आहे। ऐं इन रियासत ते ख़ुदि जेके क़ाबिज़ कुवतूं आहिनि, उहे हिते जूं ॿियूं जेके क़ौमूं, सिंधी, बलोच, बंगाली, इन्हनि जी एक्सप्लॉइटेशन जे नतीजे में उहे कुवतूं जेके डोमिनेट कनि थियूं रियासत खे, उहे ख़ुदि तरक़ीअ जी ॿी सतह ते पुॼी विया आहिनि। असां तरक़ीअ जी ॿी सतह ते आहियूं, त उन्हनि जा मफ़ाद बि इन आलमगीर सरमाएदाराना यलगार सां मिलनि था। त हाणे सिंध हिकिड़ो त उन जनरल जेका सॼी दुनिया में थिए पई, उनजो शिकार थिए पई, ॿियो हिन रियासती जोड़जक जो बि शिकार थिए थी पई। जेके ॻाल्हियूं गुलसन तव्हांखे ॿुधाइयूं त कीअं हीअ रियासत फैसिलिटेट हिननि खे करे थी पई। त इहो मलिक रियाज़ जेको आहे, इहो उन आलमगीर जेको फिनामिना आहे हुनजो बि हिसो आहे, ऐं हिन रियासती जेका जोड़जक आहे उनजो बि हिसो आहे। त उहो माण्हू उतां अची ऐं हिते इहे शयूं करे, ऐं ज़ाहिर आहे उन में ॿाहिरियां माण्हू इहे अचनि था। त इहे शयूं असांखे सम्झ। हाणे सिंध जे ते जेकॾहिं अचूं, क़ौमी तहरीक में मिडिल क्लास जो अहम रोल हूंदो आहे। नेशनलिस्ट मूवमेंट में हिंदुस्तान जी जेका तहरीक कांग्रेस हलाई, मुस्लिम लीग कांग्रेस में हिकिड़ो वॾो फ़र्क़ु इहो बि हुयो त हू मिडिल क्लास जे डामे उहा हिनखे लीड करे पई। कांग्रेस उहा मिडिल क्लास जमायत हुई, फीडर्स जी जमायत हुई। त सिंध जो जेको ऐं मिडिल क्लास जो तालुक़ु रुगो कंहिं पैसे जे क्वांटिटीअ सां न आहे, उहो हिकिड़े प्रोसेस सां, समाजी प्रोसेस सां ठहे थो। त सिंध जो जेको मिडिल क्लास प्रोसेस में ठही चुको हुयो, उहो 47 में हिकिड़े धक में हलियो हुयो। उन खां पोइ हिते जेको सिंधी माण्हू हुयो, छाकाणि त शहरनि में जेको मिडिल क्लास आयो उहो सिंधी न हो, सिंध सां हुन पाण खे न ॻंढियो। सिंधी माण्हू हिते जेको रहियो, हुनजी वॾी अक्सरियत या ज़मींदार या हारी रहियो।
त उन करे असां ॾिसूं त 50 जे ॾहाके में का असांखे वॾी ख़ासि नथी तहरीक नज़र अचे। वरी 60 जे ॾहाके में नेशनलिज़म जी ॻाल्हि थिए थी, पर घणी तणी तालीमी इदारनि में थिए थी। हाणे इहो हिकिड़ो सिंध जी क़ौमी तहरीक ते तनक़ीद थींदी आहे त तालीमी इदारनि जी आहे, पर मां सम्झां थो इन जे करे ई त मिडिल क्लास कोन हुयो ऐं शागिर्द जेके हारियुनि जो ई औलाद आहे, पर जॾहिं यूनिवर्सिटियुनि में पहुता उन्हनि खे तालीम मिली ऐं 60 जो ॾहाको दुनिया में बि इनकलाबनि जो दौरु हुयो, उन खां पोइ मुतासिर थिया त उहो किरदारु जेको मिडिल क्लास खे करणु खपे उहो शागिर्दनि जे मथे ते अची वियो। उहो तबिको न आहे सही, पर हितां असांखे नज़र थी अचे। पोइ वरी 70-80 जे ॾहाके में जीअं जीअं उहे तालीमी इदारनि मां निकिरी शहरनि में वञनि था पिया ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ शोबनि में, तीअं असांखे नज़र अचे थो सिंध जी क़ौमी तहरीक बि तालीमी इदारनि खां निकिरी शहरनि में पाड़नि ॻोठनि में फैलिजे थी। ठीकु आहे, पर इन जे बावजूदि इहो सही आहे त उन में घणो हिसो जेको आहे ॿाहिरि सां तालुक़ु रखंदड़ माण्हुनि जो आहे। उते वरी बि रियासत जो दख़ल अचे थो त रियासत हिते अहिड़ियूं पॉलिसियूं ठाहियूं, अहिड़ा फ़ैसिला कया जंहिंसां सिंधी माण्हुनि जो शहरनि ॾे अचण जा रस्ता बंदि थियनि। ॿाहिरीं आबादकारी एॾी अचे थी पई, उन जे घणनि पासनि मां नथो ॻाल्हाइजी वियो आहे ऐं ड्रिग बि थींदी, त उहो नेचुरल जेको सिंधी माण्हूअ जो मिडिल क्लास में अचण जो प्रोसेस आहे, उहो हिकिड़ो त नेचुरल एडवांस मिडिल क्लास हलियो वियो, ॿिए जे वधण जे लाइ हिन रियासत रुकावटूं विझियूं। इन जे करे उहा सही ॻाल्हि आहे त वधीक असरु ॿाहिराड़ीअ सां वास्तो रखंदड़ माण्हुनि जो आहे, असां जड़नि जो। ऐं हिकिड़ो इहो मेन सबबु इहो बि आहे सिंध जी क़ौमी तहरीक जेका ईअं लहरूं लोॾा खाईंदी अचे थी पई, जंहिंमें काफ़ी असांखे जेकॾहिं दुनिया जे ॿियनि तहरीकुनि सां भेटियूं था त काफ़ी हुन में कचायूं कमज़ोरियूं नज़र अचनि थियूं पियूं। त हिकिड़ो हुनजो रीज़न इहो बि आहे त उन जी क़यादत या उन में जेको मेन रोल आहे उहो हिकिड़ो तरक़ी याफ़्ता मिडिल क्लास नथो करे पियो, जंहिंखे ठहण में हीअ रियासत बि ख़ुदि रुकावट आहे। तंहिंजे करे इहो रुगो समाजी एंगल खां हिन खे न ॾिसिजे ॻाल्हि खे, समाजी सवाल खे, इहो पॉलिटिकल सवाल बि आहे, स्टेट जो सवाल बि आहे हिन जे में। तंहिंजे करे इहा थी आहे। आख़िर मां ॻाल्हि कराचीअ जे हवाले सां कयां, इहा सही ॻाल्हि आहे। कराचीअ में हाणे सिंधी माण्हू अचनि था ऐं इहा ॻाल्हि जेका थी सही ॻाल्हि आहे त असांखे कराची शहर खे या ॿियनि शहरनि खे ओन करणु खपे। ऐं अॼु खां तक़रीबन 10 साल पहिरीं अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी कॉन्फ्रेंस कराचीअ में थी, हुन में निसार थोरो हुन वक़्तु स्पीकर हुयो त हुनखे बि घुरायो, मूंखे बि घुरायूं। उन्हनि सभिनी कयो मूं उते इहा ॻाल्हि 10 साल अॻु में रखी, हुनजो अनुमान हो त कराचीअ जा ॻोठ बचायूं। त मूं उते इहा तस्वीर खे दोस्तनि खे चयो त इहो छो था चयो त कराची जा ॻोठ बचायूं, इहो छो था चयो त कराचीअ खे बचायूं, कराचीअ खे ओन कयूं। या मुख़्तलिफ़ प्रोग्राम थींदा आहिनि कराचीअ जे ॿाहिराड़नि जा मसइला, मां चवां कराची ॿाहिराड़नि जी छो था कयूं, माना असां तइ करे छॾियो आहे त ॿाहिराड़ी माना सिंधी, शहर माना ॿिया। त इहा हिकिड़ी मेंटेलिटी बि आहे, इहा बि असांखे तब्दील करणी पवंदी। पर इहा हिकिड़ी सवली बि न आहे, छो त सिंधी माण्हू बिल्कुलु आयो आहे कराचीअ में वॾे तइदाद में, पर इन ई रियासती सिस्टम जे करे इन साॻे तइदाद में सिंधियुनि खां 3-4 तइदाद में ॿाहिरियों माण्हू बि आयो आहे, ॿियो बि आयो आहे। तंहिंजे करे इहो मुश्किल बि आहे, उन करे इहो ॻंढियल आहे। मां फ़िलहाल ॻाल्हि खे कंप्लीट पूरो थो कयां त असांखे इन जीअं मूं चयो सियासत समाजी हवाले सां ॾिसण सां गॾोगॾु सियासी हवाले सां ॾिसणु खपे त ॿाहिरीं माण्हुनि जी जेका हिते आमद आहे, जेका यलगार आहे, उनखे बि असांखे एड्रेस करणो पवंदो। जेकॾहिं असां इहो सम्झूं था त शहर असांजा तॾहिं थींदा जॾहिं असां शहरनि में चङी तइदाद में ईंदासीं। जेकॾहिं सिंधी माण्हू 5000 विया ऐं साॻियो ई कराचीअ में ॿाहिरियां माण्हू 25000 आया त मसइलो त प्रोफेशनल वरी बि उहो रहे थो। ऐं इन जा जेका ॿाहिरीं आबादकारी आहे, हिकिड़ो त इहा जेका डेवलपमेंट आहे, जेका जंहिंखे असां डिस्ट्रक्शन चऊं था, गुलशन बि चई वियो,
सेव सिंध कमेटी जो ज़िक्र कई तो असां कॉन्फ्रेंस कई तो बहरिया टाउन डेवलपमेंट और डिस्ट्रक्शन वो करार ॾियूं था तो उन ज़रिए सां उन में हिकिड़ो इहो तरीक़ो आहे। ॿियो तरीक़ो थिए थो जेको डिबेटेबल आहे, उन ते मुख़्तलिफ़ ख़्याल आहिनि, भली डिबेट उन जी अॼु बि थिए अॻिते बि थिए त जेके कटियूं आबादियूं अचे थियूं थियनि उन्हनि खे कहिड़ी तरह सां ॾिसिजे तो उहे ठहनि थियूं। हाणे हिकिड़ो सुवाल पासो इहो आहे त ग़रीब माण्हू था अचनि, सही ॻाल्हि आहे, ग़रीब माण्हू था अचनि, पर सुवाल इहो आहे त उहे माण्हू अची हिते जॾहिं शहरनि में उहे आबाद थियनि था त जेको मुंहिंजो सिंधी माण्हुनि जो शहरनि ॾे वञण जो जेको फितरी हक़ु आहे या रस्तो आहे उहो रुकिजे थो। ऐं उहे माण्हू जॾहिं रेलवे लाइनुनि ते रोडनि ते ॿियनि शहरनि शइ ते कब्ज़ो कनि था, जॾहिं उहो उन्हनि जो छॾाइजे थो त पोइ छा थो थिए? पोइ इहो ई थिए थो त उन्हनि जे लाइ कॉलोनियूं ॿियूं आबाद कयूं वञनि। जीअं लियारी रिवर जे पासनि ते माण्हू अचे आबाद थिया, उन्हनि खे हटायूं, हाणे साईं जेको मुशरफ कॉलोनी ऐं 500 कॉलोनी ऐं उहे ठहियूं आहिनि, माण्हू त उहे था अचनि उतड़े। त इहो बि सुवालु आहे, इनखे कहिड़े नमूने सां एड्रेस कजे। त इंडिजीनियस पीपुल्स जो राइट्स जो जॾहिं सुवालु अचे थो त पोइ ॿाहिरियां माण्हू जे जेका हिकिड़ी लामहदूद आबादकारी सॼी दुनिया में ईअं थिए थो त ॿाहिराड़ी खां शहरनि ॾे माण्हू अचनि था, कचियूं आबादियूं बि ठहनि थियूं, पर उते इंडिया में बि ईअं थियो त कलकत्ते में, बॉम्बे में, रियो डी जेनेरो में, ब्राज़ील में, मेक्सिको में मोर देन 90% उते जा माण्हू आहिनि, ॿाहिराड़ीअ खां शहर ॾे माण्हू अचनि था त उन्हनि जी जेको सही माना में शहरकारी थिए थी, शहरी हक़नि जो शऊर उन्हनि जो वधे थो, ऐं पोइ जेके क़ौमी हक़नि जूं तहरीकूं बि जो ज़ोर वठनि थियूं। त हिते असां सां समाजी सां वधीक सियासी मसइलो आहे, उनखे ॿिन्ही तरह सां एड्रेस करणु खपे। ॾाढो कॉम्प्रिहेंसिव जवाबु साईं वेठो। अच्छा नासिर, तव्हां उर्दू में ॻाल्हाईंदो सिंधी में? सिंधी में ॻाल्हायो ऐं उर्दू में। अच्छा क्वेश्चन हुयो सिंधी में। अच्छा ठीकु आहे सही। अच्छा जीअं साईं वेठो त ही रियासत जो जेको फैक्टर आहे जंहिंखे साईं काफ़ी एड्रेस कयो हिन सॼे पंहिंजे हिस्ट्रिकल परव्यू में, त हाणे इन ते असां इन ई रियासत वारे किरदार खे खणी पाण कराची में ॾिसूं त MQM जे राइज़ खां पहिरीं ई पोइ, ठीकु आहे, छो त MQM जी पूरी पॉलिटिक्स हिकिड़ी अर्बन पॉलिटिक्स आहे, असां उनखां अलॻि नथा करे सघूं। त उन सॼे में उन कराची जी पॉलिटिक्स में इन्हनि जो कीअं रहियो ऐं MQM जो राइज़ ऐं उनजो फाल कीअं उनखे तव्हां ॾिसो था, एवेल्युएट कयो था अर्बन पॉलिटिक्स जे कॉन्टेक्स्ट में? शुक्रिया। पहले तो मैं आपका क्रिटिकल जो आपका ऑर्गेनाइजेशन है, इन्होंने जिस तरीके से ये सारा ऑर्गेनाइज किया, और बहुत मैं ये समझता हूँ बहुत ऐसा सवाल है जो बाज़ जगहों पे टैबूज हैं ये ना, जिसपे हम आज बात कर रहे हैं। और मैं समझता हूँ कि सिंधी सोसाइटी का जो सबसे बड़ा, मैं ये कहता हूँ एक पॉजिटिव साइन ये है कि हम हमारी समाज के अंदर जो सवाल है उसके ऊपर हम बहुत ओपनली बात करते हैं। और अगर सिंध के अर्बन एरियाज के अंदर भी इसी तरह बात का आगाज होता, बात सुनी जाती और बात कही जाती, तो आज शायद ये सवाल जो है जो हम आज उठा रहे हैं ये सवाल नहीं पैदा होता। जो MQM की आपने बात की है वो यही बात है कि जो हम कराची के अलावा सिंध के बाकी इलाकों में जिस तरीके से हम वो क्रिटिकल सवाल उठा लेते थे, हमारे समाज के जितने सवाल थे उसको तनकीदी नुक्ता नज़र से रखते थे, वो जितना बड़ा नाम हो हम उस पर तनकीद भी करते थे, तनकीद सुनते भी थे। लेकिन अर्बन एरियाज के अंदर जब ये सवाल पैदा हुआ तो अर्बन एरिया के जो इंटेलेक्चुअल्स थे, दानिश्वर थे, उन्होंने उस सवाल को उठाया नहीं, उस पर बात नहीं की। और वो ना करने की वजह से 30 साल का एक बहुत बड़ा, 40 साल का एक ऐसा गैप पैदा हुआ है कि जिसने, मैं ये समझता हूँ कि जो शहरी आबादी है उसके अंदर ये वाले इस तरह से सवाल उठाने को रोक के रख दिया है। मैं थोड़ा सा हिस्टोरिकल पर्सपेक्टिव में थोड़ी सी बात करना चाहता हूँ। सिंध का जो अर्बन सवाल है उसका पैदा होने की वजूहत जो है पाकिस्तान बनने के साथ ही पैदा होगी। पाकिस्तान जब बना तो यहाँ की जो अर्बन पॉपुलेशन थी, जो इंडिजिनस थे, जो यहाँ के लोग थे, हिंदुओं को फोर्सली माइग्रेट हुए, उनकी जगह पे मतलब 4 लाख की आबादी थी कराची की उस टाइम, 6 लाख लोग उसी टाइम आ गए, तो उसका डेमोग्राफिक कंपोजिशन बिल्कुल एकदम चेंज हो गया। कराची को सिंध से अलग किया गया, उसको मरकज का वो बनाया गया, उसके नतीजे में पूरे पाकिस्तान से लोग वहाँ आ गए।
یہ سوال آ گیا. 1 یونٹ بنا 56 اور اس کے اندر اس میں لوگوں کی مائگریشن ہوئی. اس کے بعد ضیاء الحق کا ایوب خان کا مارشل لگا 58 کا, اس میں پھر ایک نئے سرے سے انہوں نے مائگریشن کی. اس کے بعد بنگلہ دیش کی آزادی ہوئی, لبریشن موومنٹ ہوئی, اس کے نتیجے میں لوگ جو وہاں سے نان بنگالیز تھے ان کا آنا ہوا. ابھی وہ سلسلہ رکا ہی نہیں تھا, افغان ریولوشن ہو گیا 1979 کا, اس کے نتیجے کے اندر لوگوں کی یہاں مائگریشن ہو گئی. وہ انقلاب کے خلاف آپ 30 سال تک لڑتے رہے, اس کو روک دیا, اس کو شکست آپ نے دی. اس کے بعد پھر جن کو آپ نے پالا ان کو جب مارنا شروع کیا پھر مائگریشن شروع ہوئی. پھر انٹرنلی آپ کا جو ہمارا شمالی علاقے ہیں وہاں پہ جب آپ نے آپریشن شروع کیے پھر لوگوں کی مائگریشن شروع ہوئی. تو یہ مائگریشن کا سلسلہ ایک تو ہے جنرل گروتھ ہے آبادی کی, ایک جو ہے اربن اور دوسرے پہ کراچی کی جو گروتھ ہے وہ ان سارے فنامنا کی وجہ سے, جس میں سندھ کا کوئی ڈائریکٹلی رول نہیں تھا اس کے اندر, لیکن اس کا سارا برڈن جو ہے سندھ کو برداشت کرنا پڑا. اس لیے اربن ایشو جو تھا, اربن ایشو کو جس طرح مسرور نے کہا کامریڈ نے کہ اربن ایشو کو اربن ایشو کے طور پہ ایڈریس کرنے کی بجائے اس کو ایتھنک ایشو بنا کے جب پیش کیا گیا, تو اس لیے کہا جاتا ہے, ہم نے اکثر سنا ہے کہ اگر کوئی پولیٹیکل ایشو آتا ہے, پولیٹیکل ایشو, پولیٹیکل جب ایشو آتا ہے اس کو آپ آرگنائز طریقے سے, منظم طریقے سے اگر اس کو ریزالو کرنے کی طرف نہیں لے کے جاتے تو فاشسٹ ٹینڈنسیز جو ہے وہ جنم لیتی ہیں. اور اس کا نتیجہ ہم نے کراچی میں دیکھا کہ ریاست نے ایک جمہوری عمل جو ہوتا تھا, اب کراچی کا ایک دوسرا رخ بھی تھا. وہ دوسرا رخ یہ تھا کہ جب یہاں پہ 1 یونٹ کے خلاف موومنٹ چلی تو اس کی حمایت میں وہاں لوگ موجود تھے. ایوب خان کے خلاف ساری موومنٹ جو تھی, جو وہاں ورکرز نکلے, وہ ایک بہت طاقتور موومنٹ تھی, انہوں نے اس کو للکارا. اور وہ ساری کی موومنٹ جو ہے وہ سندھ کی جو قومی تحریک تھی اس کے لیے ایک سمپتھی رکھتی تھی اور پازیٹیو اس کا نقطہ نظر تھا اور اس کے ساتھ مل کے جدوجہد کرتی تھی. اس خوف کے نتیجے میں جب جمہوری عمل شروع ہوا ہے سندھ میں کہ باقی علاقوں میں جب فوج کو للکارا گیا, فوجی مارشل لا کو للکارا گیا, تو انہوں نے MQM کو وہ جنم تو خود دیا لیکن وہ وجوہات موجود تھی, اربن جو سوال موجود تھا. تو میں یہ سمجھتا ہوں کہ یہ جو اربن سوال ہے, کراچی کی آبادی اب 5% کے حساب سے بڑھ رہی ہے. ایک وقت میں 1957 کے اندر میرا خیال ہے جو پہلا سروے ہوا تھا اس میں کہا گیا تھا سن 2000 میں جس طریقے سے آبادی بڑھ رہی ہے سن 2000 تک کراچی کی آبادی 32 لاکھ ہو جائے گی, جبکہ یہ 32 لاکھ کی آبادی جو ہے یہ 1969 کے اندر یہ آبادی ہو گئی تھی. اب کراچی کی آبادی 1 کروڑ 60 لاکھ ہے. جیسے کانکریٹ ہم 400% یہ, اور پانی نہیں مل رہا, بجلی نہیں ہے. ابھی جو اسٹرکچرل جو پروگرام ہے سیپ جس کو کہتے ہیں, اسٹرکچرل ایڈجسٹمنٹ پروگرام ہے, گیٹس ہے, جنرل ایگریمنٹ ٹریڈ اور سروسز ہے, یہ 2 ایسے جن ہیں اور جنہوں نے اسٹیٹ سے اس کا سارا وہ کام ہے وہ چھین لیا ہے. وہ یہ کہتے کہ یہ ایگریمنٹ یہ ہے کہ سروسز مہیا کرنا یہ اسٹیٹ کی ذمہ داری نہیں ہے. پاکستان نے اس ایگریمنٹ پہ سائن کیے ہیں. اسٹرکچرل جو ایڈجسٹمنٹ پروگرام ہے اس میں ہیلتھ اور ایجوکیشن, تعلیم, سب چیزوں سے آپ وڈرا کر رہے ہیں. کراچی ایسا شہر ہے اس کے اندر صرف 10% سے بھی کم لوگ جو ہیں بچے وہ گورنمنٹ اسکول میں جاتے ہیں, جبکہ عام طور پہ ریشو جو ہے 60% ہے پورے پاکستان میں. تو یہ سوال جو ہے آپ نے MQM کو ایک خاص حالات میں سی پیک کے نقطہ نظر سے آپ دیکھ لیں, اس وقت جو ہے مقتدرہ قوتیں ان کو ضرورت ہے کہ کراچی کو ایک بیس کیمپ بنایا جائے, اس لیے وہ وہاں پہ ہتھیار بند لوگوں کو نہیں دیکھنا چاہتے, لیکن وہ اربن پاپولیشن کا جو مسئلہ ہے اس کو ریزالو بھی نہیں کرنا چاہتے. اس لیے ہم یہ سمجھتے ہیں کہ اس پولیٹیکل مسئلے کو, جیسے مسرور نے بار بار یہ کہہ رہا ہوں, اربن ایشو کو اگر ہم سب نے مل کے نہیں اٹھایا تو نئی فاشسٹ ٹینڈنسیز کے جنم لینے کا امکان موجود ہے. پھر ہم کو یہ لگے گا جیسے وہ کفن جو صرف اتارتا تھا اور جو دوسرا مردے کی بے حرمتی کرتا تھا, مڑ کے جیسے ہمارے لوگ کہتے ہیں یار اس سے تو وہ والا دور اچھا تھا, تو لوگ پھر یہ کہیں گے اس سے وہ والا دور اچھا ہے. کراچی میں ایگزیکٹلی وہ صورتحال پیدا ہو رہی ہے کہ یہاں پہ رائٹس کا خطرہ ہے, خصوصی طور پہ پانی بہت بڑا ایشو ہے. 11 ملین جو ہے گیلن پانی چاہیے, جبکہ 5 یا 6 ملین گیلن پانی مل رہا ہے. باقی سب سوائل واٹر نکالا جا رہا ہے, گندا پانی ہے وہ پانی استعمال کیا جا رہا ہے. تو یہ رائٹس کا مختلف چیزوں کے اوپر خطرہ موجود ہے. تو میں یہ سمجھتا ہوں کہ ایک بڑی مزاحمت جس طرح انڈیجنس دوست ہمارے انہوں نے بیریا ٹاؤن کے خلاف کر رہے ہیں, لڑائی لڑ رہے ہیں. مجھے یہ لگتا ہے کہ آپ جب ریاستی اداروں کے خلاف سوائے آرمی کے
باقی جو ریاستی پبلک کے ادارے ہیں جب ان کے خلاف نکلتے ہیں آپ کو کہیں نہ کہیں فتح ہوتی ہے، لیکن میں ایز اے ٹریڈ یونینسٹ سمجھتا ہوں کہ جب پرائیویٹ سیکٹر کے خلاف آپ لڑائی لڑتے ہیں تو آپ کے فتح کے امکانات بہت کم ہوتے ہیں، ہمیشہ وہ فتح یاب ہوتے ہیں، وہ طاقتور ہوتے ہیں، وہ کوئی نہ کوئی راستہ نکال لیتے ہیں۔ دوسرا آخری میں یہ ایک بات میں یہ رکھنا چاہتا ہوں کہ ایز اے سندھ کو ایز اے وحدت کے طور پہ، ایز اے وطن کے طور پہ ہم سندھ جو ہے صرف ان لوگوں کے لیے سمجھتے ہیں کہ جو سندھی بولتے ہیں، یا سندھ ہم یہ سمجھتے ہیں کہ سندھ سب ان لوگوں کے لیے ہے جو سندھ کے رائٹس کے لیے لڑتے ہیں، یا پیدا ہوتے ہیں یا مرتے ہیں، اور اس کی ہر جدوجہد اس کے ذرے ذرے کی اس کی وحدت کے لیے لڑتے ہیں۔ اگر ہم یہ سمجھتے ہیں تو پھر ہم سندھ کے اندر ایک بڑی تبدیلی کو کامیاب ہو سکتے ہیں۔ ॾाढो कंप्रीहेंसिव जेको व्यू आयो ॿिन्ही स्पीकर्स खां, पंहिंजो हिस्ट्रिकल जेको बैकग्राउंड असां ॾिठो हुन पूरे अर्बनाइजेशन क्वेश्चन जे कंटेक्स्ट में। अच्छा, हाणे हलूं था पाण हिकिड़े ॿिए हिन पैनल जे सेक्शन में, उहो आहे पंहिंजा हीउ जेको कंटेम्पररी टाइम, हुन में ॿ वॾा जेके फैक्टर आहिनि उहो न्यू लिबरलाइजेशन ऐं ग्लोबलाइजेशन। थियो ईअं दुनिया में त न्यू लिबरलिज्म जीअं सोवियत यूनियन जे फॉल खां पोइ पाण ॾिसूं था न्यू वर्ल्ड ऑर्डर अचे थो, ऐं हिकिड़ो न्यू लिबरल बाक़ाइदा हिकिड़ी मूवमेंट जेका शुरू थिए थी, स्टेट रेगुलेटरीज़ घटियूं थियूं वञनि, ऐं ईअं ई इंडिया जे अंदरि उहो काफ़ी थिए थो, त हिकिड़ी शहरी मज़ाहिमत पूरी दुनिया जे अंदरि साम्हूं अचे। ठीकु आहे, जीअं साईं ज़िक्र कयो ब्राज़ील जो, रियो डी जेनेरो जेके बि हुयूं, असां इंडिया में ॾिसूं था, टर्की में असां तमामु वॾियूं मूवमेंट्स ॾिसूं था। इन ते पूरो किताबु आहे रिबेल सिटीज़, जंहिंमें हुन ॿुधायो आहे त कीअं इहे माण्हू हिननि हुन में आया आहिनि। त पर हिते सिंध ॾाढो इंडिफरेंट आहे। असां जॾहिं सिंध खे खणूं था त सिंध इन में किथे बि न आहे रहियो। असां इहो सम्झूं था त सिंध इज़ नो मोर एग्रीगेटेड सोसाइटी। सिंध हाणे का ज़राअती समाज मुकमल कोन्हे, आहे पर मुकमल ज़राअती समाज न आहे। उन में शहरी इकोनॉमी जो, अर्बन इकोनॉमी जो ऐं अर्बन स्क्रॉल जो हिकिड़ो तमामु वॾो रोल आहे। त हींअर असांजी पॉलिटिक्स, हीअ थी माज़ी जी पॉलिटिक्स, हाणे हींअर असांजी पॉलिटिक्स न्यू लिबरलिज्म ऐं ग्लोबलाइजेशन जे कंटेक्स्ट में शहरी पॉलिटिक्स खे केतिरो एड्रेस करे रही आहे। छा वाकई असांजी इक़्तिदारी धुरियूं एड्रेस करे रहियूं आहिनि, या हुन जा अल्टरनेटिव में असांजूं प्रोग्रेसिव धुरियूं हुनखे एड्रेस करे रहियूं आहिनि? जेकॾहिं ॿई न करे रहियूं आहिनि त पोइ केरु करे रहियो आहे? ठीकु आहे, ऐं असांजी एप्रोच इन अर्बन क्वेश्चन लाइ कहिड़ी आहे? ॿी इन खे ॾिसंदे त असां जो वर्किंग क्लास खे ज़हन में रखंदे त असांजी एप्रोच कहिड़ी बि आहे, इन क्वेश्चन खे तव्हां रखो त कोन्हे। मुझे ख्याल में तव्हां टे हिकु सुवाल जे अंदरि टे ज़रूरी सुवाल उथारिया आहिनि, टई तमामु अहम सुवाल आहिनि। मां चाहियां थो मुख़्तसिर लफ़्ज़नि में ब्रीफली पर टिनी खे एड्रेस कयां, मुंहिंजो तव्हांखे पहिरीं हा सही। पहिरियों सुवाल जेको तव्हां कयो, छो त हिकिड़ो ब्रॉडर ग्लोबल ऑर्डर खे न सम्झिबो त पोइ कॾहिं बि लोकल इशूज़ खे सम्झी कोन सघिबो। ऐं इहो ई असां वटि मसइलो आहे। असांजी सियासी पार्टियूं, असांजी मीडिया, इंटेलिजेंसिया ग्लोबल डायनामिक्स के ऐं ग्लोबल ऑर्डर के सम्झण खां सवाइ पंहिंजे लोकल इशूज़ खे फ़क़ति लोकल सम्झी ऐं लोकल एड्रेस कनि था, इन करे ज़ाहिर किथे किथे मार खाइनि था। इन करे तव्हांजे सुवाल जो पहिरियों पासो आहे त हीउ ग्लोबल फ्रेमवर्क छा आहे। ॾिसो, जेको क्लासिकल लिबरल जेको थॉट हो, जंहिं जा कैपिटलिज्म इमर्ज थियो, उहो इन माना में पंहिंजे दौर जो प्रोग्रेसिव पैराडाइम हो, जागीरदारी जे साम्हूं, जो जागीरदारी जी रियासत त बादशाहत जी शिकिल में ही, शहनशाह जी शिकिल में ही, जंहिंमें जेको रिश्तो हो हिकिड़े माण्हू जे रहण जो रियासत में, उहो पैटर्न क्लाइंट क़िस्म जो हो। उन में इहो न हो त कोई शहरी रहंदा हुआ बादशाहतुनि में। शहरी हुजण जो तस्वर जेको आहे उहो सरमाएदारी खणी आई, उहो लिबरल थॉट खणी आयो त हिकिड़ी पॉलिटी आहे, स्टेट आहे, जंहिंमें डेमोक्रेसी हुजे, जेका सरमाएदार निज़ाम जी शिकिल आहे। उन में जेके माण्हू रहनि था उहे शहरी आहिनि, ऐं हिकिड़ो को न को कॉन्स्टिट्यूशनल ऐं लीगल बॉन्ड आहे रियासत ऐं शहरी जे विच में। इहो तस्वर क्लासिकल। उन पंहिंजूं ख़राबियूं आहिनि, चार में चङियूं शयूं हुयूं। हीउ जेको नियो लिबरल ऑर्डर आहे, इहो उन क्लासिकल सरमाएदाराना ऐं लिबरल मैकेनिज़म या फ्रेमवर्क खां घणनि शयुनि में तमामु मुख़्तलिफ़ आहे। मिसाल, जेके वॾियूं सरमाएदार स्टेट्स आहिनि, मिसाल वॾे में वॾी सरमाएदार स्टेट अमेरिका आहे, ऐं वर्ल्ड इंपीरियलिज्म जी शिकिल वॾे वॾी उहा ई आहे। फुकुयामा जो किताब हींअर नओं जेको आयो आहे ॿिनि वॉल्यूम में, पॉलिटिकल डिकेड, पॉलिटिकल ऑर्डर, हू चए थो त जेके वॾियूं आलमी सरमाएदार क़ुवतूं ऐं मुल्क आहिनि, उहे बि इंटरनेशनल फाइनेंशियल माफिया जे साम्हूं हिन वक़्तु बिल्कुलु कमज़ोर आहिनि।
असल जेका सरमाएदारी त नियो लिबरल ऑर्डर जेको आहे उहो रियासत जो, मार्केट जो, समाज जो ऐं हिकिड़े सिटीज़न जो सवाल हिकिड़े बिल्कुलु ॿी शिकिल में खणी आयो आहे ऐं उनजी का बि का तय थियल निबरल शिकिल न आहे। हिकिड़े क़िस्म जो स्मोक स्क्रीन आहे जंहिंमें शहरी जो सवाल गुम आहे, जंहिंमें समाज जो सवाल ई गुम आहे, जंहिंमें रियासत यलमाल थी पई आहे कारपोरेट सां। इन करे नियो लिबरल ऑर्डर ज़ाहिर जेके मसइला पैदा कया आहिनि उनमें मुल्कनि जी सॉवरेनिटी जो सवाल बि आहे। असांजे मुल्क जी न वॾा जेके सफ़े अवल जा फर्स्ट वर्ल्ड जा मुल्क आहिनि उहे बि सॉवरेन आहिनि। त मुल्कनि जी सॉवरेनिटी, समाजी इंसाफ जो सवाल, माहौलियाती सवाल, माण्हुनि जा हक़ ऐं जेके हक़नि जो पूरो फ्रेमवर्क आहे इहो अणलिबरल आहे नियो लिबरल ऑर्डर में। नतीजे में क्यास आहे पूरी दुनिया में। हाणे तव्हां तसवर कयो त जॾहिं इन क़िस्म जे हिकिड़े आलमी लहर खे सो कॉल्ड पहिरीं दुनिया जा मुल्क न पिया एड्रेस करे सघनि त असां जहिड़ा जुगाड़ी मुल्क जिते स्टेट मौजूद ई न आहे, जिते स्टेट खे इरादो ई कोन्हे, स्टेट वटि इंस्ट्रूमेंट्स ई कोन्हनि, न हुनजी सलाहियत आहे, न हुनजो विल आहे, उनमें छा सूरत हाल हूंदी? उनजो नतीजो हिकिड़ो पाकिस्तान जो स्टेट आहे ऐं सिंध उनजो बदतरीन केस आहे। मां ॿी ॻाल्हि ते चाहियां तव्हांजो ॿियो नुक़्तो जेको हो त इन सॼी सूरत हाल जे करे असां वटि हाणे थिए छा थो त हीअ जेका अर्बनाइज़ेशन आहे हीअ हिन मौजूदा रियासत खे तमामु सूट थी करे त तव्हां हिकिड़े बिल्कुलु उन लियो लिबरल हिकिड़े फ्रेमवर्क में ज़मीनूं ऐं माण्हुनि जा रिसोर्सिस सभु ॾींदा वञो कारपोरेट सेक्टर खे ऐं जेके पंहिंजूं ज़िम्मेवारियूं जंहिंजे करे रियासत जो रैशनेल आहे, हुनजो वजूद जो जवाब आहे, उहे सभु तव्हां क़िस्तुनि में हिकु हिकु करे हथु खणंदा वञो। तालीम तव्हांखे न मिलंदी, पाणी तव्हांखे न मिलंदो, सिहत तव्हांखे न मिलंदी, साफ़ हवा तव्हांखे न मिलंदी, सिक्योरिटी न मिलंदी। नेम इन राइट, को बि शहरी राइट तव्हां खणो, रियासत तव्हांखे भोले ऐं टिप में ॾे, उहा तव्हांखे ॾींदी कोन। आइन में लिखिया कान त कोन ॾींदी। ऐं इहो सवाल वॾी बदकिस्मती इहा आहे त इहो जेको सवाल आहे इहो मौजूदा पार्लियामानी सियासत जे टेबल तां गुम आहे। मूंखे ॿुधायो का पीपल्स पार्टी का PMLN का PTI के जेको मथे पॉलिट ढांचो आहे इन जे टेबल ते को सवाल आहे इहो उन सवाल ई न आहे। हाणे अचो सॼी सूरत हाल में त हिकिड़ो आलमी नियो लिबरल ऑर्डर आहे जो क्यास आहे, उनमें पाकिस्तान जहिड़ियूं स्टेट्स तमामु वल्नरेबल आहिनि ऐं बेसलाहियत आहिनि, उनजी विल बि कोन्हे, उन्हनि वटि के मैकेनिज़म बि कोन्हनि। उन सूरत हाल में सिंध हिकिड़ो पिक्यूलियर केस आहे त ज़ाहिर आहे जेको चइबो आहे त डुगरे ते सभु अची वेंदा आहिनि, जेको धक थो काणे जे त सही चयो नासिर त ही सॼी सूरत हाल आहे त रियासत जो जेको बहरान आहे, जेको बि रियासत जो बहरान आहे ऐं जेको बि स्टेट जी शिकिलियूं क्राइसिस जूं उनजो पसो पेश जो इम्पैक्ट आहे उहो सिंध ते आहे, उनमें घणनि वारनि सां आहे, पर उनमें हिकिड़ो पासो जेको असांजो मौज़ूअ आहे इहो बि आहे। हाणे मां तव्हांजी ॻाल्हि ते चवां थो नासिर सां ऐं दोस्तनि सां मां हिकिड़ी ॻाल्हि ते वज़ाहत ज़रूरु कयां त ॾिसो माज़ी जो नुक़्ते नज़र खे डिनाय न करिणो आहे असांखे, छो त उहो उन्हनि मारूज़ी हालतुनि जी पैदावार जंहिं ज़माने में तव्हां चइबो त हे शहर तव्हांजा आहिनि ई कोन ऐं न असां उते वासूं त ज़ाहिर आहे हिकिड़ो क्राइसिस एक्ज़िस्टेंशियल हो, उनमें त तव्हां वटि सवाइ एथनिक सवाल खणण जो तरीक़ो कोन हो। यानी कि सूबे सिंध में ॿोली नाफ़िज़ थी थिए पंहिंजी असेंबलीअ में आईनी हक़ तौर तॾहिं बि बाहि भरी वई त बाबा उर्दू जनाज़ो असां न उर्दू जे ख़िलाफ़, असांजी प्यारी ॿोली आहे, असांजी ॿोली आहे, पर जेको उन ज़माने में सिंध जे सियासत जो नुक़्ते नज़र हो उहो पंहिंजे हालतुनि जी पैदावार हो। उनखे मां सम्झां थो त असांखे ज़रूरत आहे अपडेट करण। ॿिनि हवालनि हिकिड़ो त हाणे सिंधी माण्हू शहरनि में एतिरो वल्नरेबल न आहे, उन डेमोग्राफिक ऐं क़ौमी सवाल खां बेख़ार न आहे जीअं माज़ी में हो। इन करे शायदि हाणे उहो उन सवाल मां निकिरी आयो आहे, इन करे सिंधी माण्हू वटि हाणे रवैयो वधीक इंक्लूसिव आहे। तव्हां ॾिसो असांजी कंहिं बि पार्टी वटि कंहिं बि मजलिस में कंहिं सेमिनार में कॉन्फ्रेंस में जेको रवैयो आहे मजबूरी तौर ते उहो काफ़ी इंक्लूसिव आहे। असां वटि हाणे उहा डिवाइड कोन्हे जीअं माज़ी में हूंदी, छो त इहो अॼु जे दौर जी रियलिटी आहे। ऐं हाणे जेका मां जंहिं ॻाल्हि ते आख़िरी ॻाल्हि करे पूरी ॻाल्हि करणु चाहियां उहा इहा त अॼोको जेको सवाल आहे उनमें ज़ाहिर आहे आलमी फैक्टर्स बि आहिनि, मुल्की फैक्टर्स बि आहिनि, सिंध जे अंदरि फैक्टर्स बि आहिनि। मिसाल तौर MQM जहिड़ी क़िस्म जी सियासत उहा पंहिंजे मंतक़ी अंजाम खे पुगी आहे, सुभाणे ॿी लहर उभरी सघे थी, बिल्कुलु मुमकिन आहे। ऐं रुॻो MQM छो, ॿिया फैक्टर्स तमामु घणा आहिनि।
मज़हबी ताबस जो फिक्र भी आहे कराची में तमामु वॾो हिकिड़ो पोटेंशियल उन्हनि में आहे इन क़िस्म फाशिज़म जो त असांखे अॼोके दौर में जेको असांजी सियासत खे जो तव्हांजो मौज़ू आहे सिंध जी तरक़ी पसंद या क़ौमी सियासत खे जेको ही सवाल आहे अर्बनाइज़ेशन जो उनखे टिनि हवालनि सां खणणु खपे मां ॻाल्हि पूरी थो पहिरियों त उनखे जोड़णु खपे सिंध जी जोग्राफिकल ऐं पॉलिटिकल जेका वहदत जो सुवाल नंबर ॿी ॻाल्हि जेके बि परमानेंटली सेटल्ड हिते पॉपुलेशन्स आहिनि जेके माण्हू आहिनि उहे असांजा माण्हू आहिनि उर्दू ॻाल्हाइनि का ॿी ॿोली ॻाल्हाइनि असांखे उन्हनि सां न को तासुब आहे न को फ़र्क़ु आहे ही बि अहिड़ो ई सिंधी आहे जहिड़ो मां सिंधी आहियां हिन जे ॿारनि जो हक़ उहो ई आहे जेको मुंहिंजे ॿारनि जो हक़ आहे असां कंहिं बि क़िस्म जी तफ़रीक़ खे हिते हाणे नथा एॾी ॻाल्हि करे सघूं इन करे ॿियो सुवाल इहो आहे त हिकिड़ो प्रॉपर इंक्लूसिव क़िस्म जो हिकिड़ो प्लूसिव क़िस्म जो असांखे वठणु खपे स्टैंड त सिंध जी जेका वहदत आहे उहा कंप्रोमाइज़ जो ई न आहे पर उन जे अंदरि असां मुस्तक़िल आबादी जेकी ॿियूं आहिनि ऐं इहो चवण बि मुंहिंजे ख़्याल में दुरुस्त न आहे उन ते बि ॻाल्हि पहुचणु खपे त तव्हां सिंधी थी वञो सिंधी थी वञो माना तव्हां पंहिंजूं ॿोलियूं ॻाल्हायो तव्हां पंहिंजा लिबास पायो तव्हां पंहिंजी शाइरी पढ़ो पंहिंजो राग ॿुधो पॉलिटिकल माना में सिंधी जो माना हिन खे ओन कयो इन जो मतिलबु न आहे त तव्हां लिंग्विस्टिकली तव्हां पंहिंजी ॻाल्हि खे डिनाय कयो सुभाणे कल्चर खे डिनाय कयो न जॾहिं चऊं था असां तव्हां सिंधी थियो त जो मतिलबु आहे तव्हां पंहिंजी सभु डाइवर्सिटी खे मेंटेन रखो सस्टेन कयो उनखे पर ब्रॉडर सेंस में तव्हां सिंध जा शहरी थी रहो हिन सां वफ़ादार थी रहो असां तव्हां बराबरि को फ़र्क़ु न आहे ऐं टी ॻाल्हि जेका ख़ालिद साहिब कई उहा ॾाढी अहम ॻाल्हि आहे जेका ख़ालिद साहिब कई उहा कहिड़ी जो साॻियो सुवाल क़ौमी सुवाल खां ॿी माना थो रखे क्लास क्वेश्चन माना ॿी थो रखे सुवाल साॻियो ई आहे जेको ग़रीब हिते लॾे अचे थो क्लास क्वेश्चन जे ख़्याल खां उनजी माना ॿी आहे माहौलियाती ख़्याल खां उनजी माना ॿी आहे समाजी ख़्याल खां माना उनजी ॿी आहे पर ज़ाहिर आहे क़ौमी सवाल जे ख़्याल खां जेके बेसिक हिस्टोरिकल राइट्स आहिनि इन करे असांखे फ़र्क़ु करणो पवंदो त जिते असां चऊं मुंहिंजो चवणु इहो आहे त जिते असां चऊं त परमानेंटली सेटल्ड कम्युनिटीज़ असांजूं कम्युनिटीज़ आहिनि हाणे को फ़र्क़ु न आहे उन्हनि में वो ॿोली उर्दू ॻाल्हाइनि सिंधी ॻाल्हाइनि सेटल पंजाबी आहिनि असांजा इहे धरती जा माण्हू हाणे को फ़र्क़ु न आहे पर जेके रोज़गार जे तहत या तारीख़ जे हाथ नतीजे में मुख़्तलिफ़ सबबनि जे करे जेका हीअ फ्लड आहे माइग्रेशन जो जेका इकोनॉमिक माइग्रेशन आहे ऐं जेका परमानेंट थी वञे आहिस्ते आहिस्ते मां तव्हांखे मिसाल ॾियां कराची जो इब्राहिम हैदरी जे पासे बंगालनि जूं बस्तियूं आहिनि वेठो आहे असांजो साइकिल में साहब ज़ाहिर आहे शुरू में असां 20 साल पहिरीं वेंदा हुआसीं त सफ़ा मिसकीन आहे असांखे पाण ॾिसी रहम ईंदो त हिननि सां कीअं गॾु छो न बीहे हे ग़रीब आहिनि अॼु उहो तव्हां ॾिसंदो त उहे बस्तियूं एमक्यूएम सां गॾु बीठियूं ऐं केतिरनि मामलनि में असांजे ॿिए पासे बीठियूं त असांखे इहो सुवाल उथारणु खपे त सिंध जे अंदरि जेको ॿियनि सूबनि खां ऐं ॿियनि मुल्कनि खां जेको इन्फ्लक्स आहे पॉपुलेशन जो जेको नाजाइज़ आहे जंहिं ते को चेक न आहे इहो बि अर्बनाइज़ेशन जे सवाल जो हिकिड़ो अहम पासो आहे उनखे कीअं रोकिजे त मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं इहे टे पासा खणबा त हिकिड़ो मुतवाज़न हिकिड़ो रियलिस्टिक हिकिड़ो रैशनल प्रो पीपल ऐं डेमोक्रेटिक क़िस्म जो मौक़िफ़ साम्हूं ईंदो जेको दुनिया ॿुधंदी बि सही सम्झंदी बि सही रियलिस्टिक बि आहे ऐं जंहिं सां को फ़र्क़ु बि पवंदो ज़बरदस्त ही टे पासा जेके साईं ॿुधाया उहे काफ़ी अहम हुआ इन ते हिकिड़ी अलॻि ॻाल्हि ॿोल थियणु घुरिजे अच्छा साईं तव्हां इन साॻी न्यू लिबरल ऐं ग्लोबलाइजेशन जे पर्सपेक्टिव में मां तव्हां खां सवाल इहो रखंदुसि त सिंधी आबादी जेका कराची में आहे ऐं तमामु घणो इन्फ्लैक्स सिंधी आबादी जो कराची में ख़ासि तौर ते ॿोॾ वारे टाइम खां पोइ असां काफ़ी थियो आहे पर कराची जे अंदरि जेका सिंधी आबादी पॉलिटिकली आहे उहा सिर्फ़ु एमक्यूएम जे रिएक्शन में आहे ऐं एमक्यूएम जे रिएक्शन में जेका उहा सिंधी पॉलिटिक्स थिए थी कराची में हू त हिकिड़ी जेका साईं या मसूर ॻाल्हि के ॿाहिरां खां अचनि था ॿियो पीपी ते रिलाए कनि था कराची में इन रिएक्शन में सियासत पीपी ते रिलाए कनि था अल्टीमेटली इहा जेका सियासत आहे उहा रिएक्शनरी आहे त असांखे कराची खे इंडिपेंडेंटली माना कराची जो जेको सिंधी रहंदड़ आहे उहो सिटी ड्वेलर तौर कीअं सियासी तौर साम्हूं अचे रिएक्शन में न मां थोरो पहिरीं खां ॻाल्हि हली पई क़ौमी तहरीक शहरी तबक़नि सां विचोले तबक़े सां वास्तो रखंदी आहे पर सिंध जी क़ौमी तहरीक जेका आहे उहा मोस्टली रूरल या एग्रीकल्चर जे सां थिए थी त ॿाहिरिनि ॻाल्हियुनि ते ॻाल्हायोसीं थोरो मां हुनजे अंदरुनी रोल हुनजे ते ॻाल्हि कयूं पंहिंजी ॻाल्हि करणु खपे
त जीअं पाण चऊं था वरी वरी त क़ौमी तहरीक बेसिकली या मोस्टली डोमिनेटेड मिडिल क्लास जे सां हूंदी आहे ऐं उहे हिकिड़ी ख़ासि पस मंज़र में जेका जंहिं नेशनलिज़म जी ॻाल्हि असां हाणे कयूं था, जेको वेस्ट यूरोप खां आयो 17वीं 18वीं सदीअ में जंहिं वरितो, उनजी हिकिड़ी ख़ासि पस मंज़र में आयो आहे। हाणे हिकिड़ो त माण्हू जी हालतूं अहिड़ियूं थियूं जंहिंजो ज़िक्र अॻे करे वियासीं, रियासत ई मुल्क जो विरांगो थियो, असांजो मिडिल क्लास हले पियूं त हालतूं थियूं जेके असांजे वस में न हुयूं, पर पोइ ॿियूं असांजे वस में आहिनि त असां शौरी तौरु कहिड़ियूं कोशिशूं था कयूं। त शौरी तौर ते बि इहा सूरत हाल आहे वाकई त असां क़ौम परस्तीअ खे क़दामत परस्ती बणाए छॾियो आहे। माना जेका पुराणी ॻाल्हि आहे उहा सुठी ॻाल्हि आहे, नई ॻाल्हि जेका आहे उहा न कबी। ऐं उन में नस्ली फैक्टर बि आहे। जे ॻाल्हि थी आहे, मां घटि में घटि जंहिं हिसे सां तालुक़ थो रखां, जेको नासिर मंसूर साहिब सारियो जामी ॻाल्हायो, बिल्कुलु उहो सिंधी आहे जेको पाण खे सिंधी क़ौम जो हिसो सम्झे, सिंध जे हक़नि जे लाइ जदोजहद करे, उहो सिंधी आहे। भला सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ चने सरऊं नाऊमल बि त हुया न, उन्हनि खे असां छा मथे ते खणंदासीं छा? सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ हुया। पर जमशेद मेहता जेको आहे उन खे सिंधी ॿोली ॻाल्हाइण कान्हे ईंदी, उहो त घणनि सिंधियुनि खां तमामु भलो सिंधी हो। ऐं सिंधी माण्हुनि जी बि ॾिसो त उनखे जमशेद मेहता जेकॾहिं सुठो सिंधी हुयो, बावजूदि सिंधी ॿोली न ॻाल्हाइण जे, त उनखे दादू ऐं जोईअ मां सिंधी माण्हुनि असेंबली मेंबर बि चूंडायो। त पर हिते हिकिड़ो इहो रुझान ज़रूरु आहे त भई जेको नस्ली सिंधी आहे उहो ई असली सिंधी आहे। साईं जेकॾहिं नासिर मंसूर आहे, इहो उर्दू में थो ॻाल्हाए, तंहिंजे करे साईं इहो त पोइ ॾिसणो पवंदो त कचो सिंधी आहे। अली मुख़्तार रिज़वी खे दोस्त सुञाणंदा हूंदा, हुन ते मां नथो वञा, असां जलसो कयोसीं, हुन में उहो तकीर करणु आयो, हिकिड़ा ॾींहं असांजा कोपर दोस्त लिटरली बंदूक खणी आए त उर्दू में तकीर थो करे लायोसीं। त छाकाणि त थो ॻाल्हाए, पर हिकिड़ो माण्हू नेशनलिज़म ही जेको आहे इहो सरमाएदारीअ सां गॾु आहे। जंहिं नेशनलिज़म जी अॼु असां ॻाल्हि था कयूं, माज़ीअ में मुख़्तलिफ़ शिकिलनि में रहियो आहे, ठीकु आहे। ऐं सरमाएदारी आई जागीरदारी जे शिकस्त ते। हाणे साईं हिते को हिकिड़ो माण्हू आहे जेको हिकु ई वक़्तु जागीरदार बि आहे, हिकु ई वक़्तु पीर बि आहे, ऐं हिकु ई वक़्तु रियासत जो वफ़ादार बि आहे, पर उहो सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ आहे। त असां चवंदा त इहो त असांजो हीरो आहे। पर नासिर मंसूर ऐं अली मुख़्तार रिज़वी जेके आहिनि, उन्हनि ते शक कबो, छाकाणि त उर्दू सां ॻाल्हाइनि। त इहो हिकिड़े आहे हिन ते सिंध जी क़ौमी तहरीक में। इन ते असांखे ॿाहिरियनि फैक्टर सां गॾु अंदरियनि फैक्टर खे बि असांखे सोचणो पवंदो। ऐं इन में सियासी कारकुननि सां गॾु सिंध जे दानिशर खे बि रोल अदा करणो पवंदो। सिंध जेका असां क़ौमी तहरीक जे इर्तिका में हिकिड़ो असां शानदार मरहलो चऊं था, उहो एंटी वेनिएंट मूवमेंट चऊं था, उन में असां ॾिसूं था त तइदाद में थोरा हुया, पर जेको मोबे वतन तरक़ी पसंद सियासी कारकुन हुयो, हारी कारकुन हुयो, उस्ताद हुयो, अदीब हुयो, दानिशर हुयो, उहे सभु हिकु पासे